जन्नत वारी ज़िंदगी आरज़ी ज़िंदगी ना आहे, उहा हमेशह लाइ आहे, उनजे अंदरि कॾहिं पोड़प न आहे। जन्नत वारी ज़िंदगी जीअं जो कोई मोमिन जेको आहे जन्नत में दाख़िल थी वियो न, दाख़िल थियण सां ई उनखे कहिड़ा इनाम मिलंदा? सभ खां पहिरियां उनखे इनाम इहो मिलंदो, तोखे जेको आहे जवानी मुबारक हुजे, कॾहिं तुंहिंजे मथां पोड़प न ईंदी। तोखे हयाती मुबारक हुजे, कॾहिं तुंहिंजे मथां जेको आहे मौत न ईंदो। तोखे माल मुबारक हुजे, कॾहिं जेको आहे तुंहिंजे माल खे ज़वाल न ईंदो। तोखे हुस्न मुबारक हुजे, कॾहिं तुंहिंजे मथां बदसूरती न ईंदी। तोखे महलात मुबारक हुजनि, कॾहिं तुंहिंजे महलात खे ज़वाल न ईंदो। दुनिया वारे घर खे ज़वाल आहे। दुनिया वारो घर हे असांजो आरज़ी घर आहे। कॾहिं अलाह न करे को मसइलो थी पियो, माण्हू जॻह खपाए करे वञी करे मननि में बि रहंदा आहिनि। जॻह खे ज़वाल अची वियो, जॻह किरी पई त घर खे ज़वाल अची वियो। पर आख़िरत वारे घर खे क़तन तौर ते जेको आहे ज़वाल न आहे। उहो आख़िरत वारो घर तव्हांजो सीमेंट सां ठहियलु न आहे, मिटी सां ठहियलु न आहे, बल्कि छा सां ठहियलु आहे? उहो उनजी हिकिड़ी सिर जेकी आहे चांदी जी आहे, ॿी सिर जेकी आहे जन्नत जी सोन जी लॻल आहे। उनजो गारो जेको ठहियलु आहे उहो मुश्क ऐं अंबर जो ठहियलु आहे। रोज़ानो तव्हां पंहिंजे जन्नत जे महल खे जंहिं टाइम ॾिसंदो, रोज़ानो तव्हां ॾिसंदो, रोज़ानो जन्नत जे महल जो हुस्न जेको आहे वधीक नज़र ईंदो। रोज़ानो कैफ़ियत ॾिसंदो त अॼु जेको असां पंहिंजे महल खे ॾिसूं था, जन्नत में महल खे अॼु ॾिसंदव त सुभाणे तव्हां जीअं जो पंहिंजे महल खे ॾिसंदव, सुभाणे अञा वधीक उनजे अंदरि चमक हूंदी। दुनिया वारे घर खे थोरो जेको आहे चमक हूंदी आहे। दुनिया वारे घर खे जेको कलरिंग कराईंदो, अहिड़ी तरह सुहिणो कलर ठहिराईंदो, इहो घर जेको आहे तव्हांखे महीने ताईं त सुहिणो लॻंदो, साल ताईं तव्हांखे सुहिणो लॻंदो। पर साल खां बाद में जीअं तव्हां ॾिसंदव न, तव्हांखे पंहिंजो घर जेको आहे बेसुरो थियणु लॻणु शुरू थींदो। तव्हांखे न वणंदो पंहिंजो घर। छाजे करे? दुनिया खे ज़वाल आहे। दुनिया जी शयुनि खे बि ज़वाल आहे, दुनिया जे माल खे बि ज़वाल आहे, दुनिया जी ज़िंदगी खे बि ज़वाल आहे, ऐं दुनिया जी औलाद खे बि ज़वाल आहे। औलाद मरी वेंदी, इंसान छा कंदो आहे? कुझु नथा करे सघो। त दुनिया में असांजे मथां जेकी ताक़त हले थी न, उहा असांजे पंहिंजे जिस्म जी नथी हले। असांजे मथां हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ी ज़ात असांजे मथां मौजूदु आहे। उन ज़ात जो नालो अथव अल्लाह। उहो ई असांजे मथां ग़ालिब आहे।